बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में असीं हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां नीलम आलिफ। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, तव्हां सभु ठीकु ख़ुशबाश हूंदो ऐं अॼु जेको माशाल्लाह जेको रोज़ो आहे उहो तमामु बहितरीनु तव्हांजो गुज़री रहंदो, छो जो अॼु जुमो आहे ऐं जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे। त अॼोकी जेका बि तव्हां इबादत कई अल्लाह पाक तव्हांजी क़बूल करे ऐं 17 रोज़ो अॼु माशाल्लाह सभिनीनि रखियो आहे ऐं रोज़ा कीअं गुज़रनि पिया ख़बर नथी पएवल। तव्हां सभु पंहिंजूं दुआऊं जेको ईअं जारी सारी रखो, इंशाअल्लाह अल्लाह पाक तव्हां सभिनीनि जूं दुआऊं बि क़बूल कंदो ऐं इहो मग़फ़िरत जो अशरो आहे। सो तव्हां हर वक़्तु अल्लाह खां माफ़ी घुरंदा रहो ऐं इंशाअल्लाह अल्लाह पाक जेको आहे तव्हां सभिनीनि खे बख़्श कंदो इंशाअल्लाह। पर हिकिड़ी गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां का नेकी कई आहे त उन नेकीअ खे पढ़ाईंदा न कयो, माण्हुनि खे ॿुधाईंदा न कयो, छो त नेकीअ खे पढ़ाइण सां नेकी तबाह थी वेंदी आहे, ख़राबु थी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं गुनाह तव्हां को कयो आहे त उन ते निदामत जेकॾहिं तव्हांखे थी आहे, शर्मसारी थी आहे, जेकॾहिं तव्हां सम्झो था त ग़लती थी वई त इहा सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजा गुनाह हिन सां बख़्शिजी वेंदा ऐं अल्लाह पाक दिलि जा हाल ॾिसे थो ऐं उहो परखे थो, परूड़े थो, उनखे सॼी ख़बर आहे। पर ॻाल्हि इहा आहे, चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा इलाही दोस्त आहिनि जेकी पंहिंजा ऐब बि माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, गुनाह बि पिया ॿुधाईंदा आहिनि वॾे वाक़े ऐं वॾी शोबाज़ी करे स्टाइल में। सो पंहिंजा शाहिद न ठाहियो, अलाह ताला ख़ैरु करे। सो आख़िरत में इहे शायद उथी खड़ा थींदव, साईं मूंखे ॿुधायो हुई, मूंखे चयो हुई त हिन ईअं कयो हुयो। सो बहरहाल नेकियूं बि कयो त लिकाए कयो ऐं हिकिड़े हथ सां ॾियो था त जीअं ॿिए हथ खे ख़बर न पवे। असां वटि वरी हाणे शो शवा जो ज़मानो आहे, जेसीं ताईं फ़ोटू नथो निकिरे, जेसीं ताईं का शइ सोशल मीडिया ते नथी अचे त मां अॼु हीअं कयो आहे, वॾो माना कारनामो सर अंजाम ॾिनो आहे, तेसीं ताईं माण्हुनि खे सुकून नथो मिले। सो सुकून दिली इहो आहे त चुपचाप में रहो। इलाही अहिड़ा माण्हू आहिनि, इलाही अहिड़ा दरवेश आहिनि जिन खे असीं सुञाणूं था, जिन जे वजह खां पोइ माण्हुनि ॿुधायो पियो, उन्हनि जूं नेकियूं पोइ ॿुधायूं त यार हीअं बि कंदो हुयो, हीअं भलाई बि कई, हुननि माण्हुनि सां हीअं कंदो ऐं हुननि खे सपोर्ट कंदो हुयो, हुननि खे राशन वठी ॾींदो हुयो, हुननि जी पढ़ाईअ जो ख़र्चु न कयो। सो इहा वजह खां पोइ ख़बर पवंदी आहे। सो बहरहाल जीअर आहियो त सुठा कम कयो, भला कम कयो, नेकीअ जा कम कयो, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। छो त मां अक्सर ॾिसंदो आहियां त जॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो आहे त पोइ माण्हू पुछा कंदा आहिनि तॾहिं ते अची करे, चवंदा आहिनि साईं कीअं गुज़ारे वियो। पर जेकॾहिं कोई जीअरो हूंदो आहे, जीअरे खां कोई पुछा न कंदो आहे त साईं ज़िंदगी कीअं थी गुज़रे, जियो कीअं था, इहा ख़बर कंहिंखां कोई न पुछा कंदो आहे। बाक़ी कीअं गुज़ारे वियो, कीअं छा थियो हुअसि, पोइ पुछा कंदा आहिनि छा थियो आख़िर, इहो कोई नथो पुछा करे त हाणे तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, छा करे रहिया आहियो। सो जेतिरो बि वक़्तु मिलियो आहे तव्हांखे उहो भलाई चङाई वारो गुज़री वञे। इन सां ॿई तव्हांजा हीअ दुनिया ऐं आख़िरत ॿई संवारजी वेंदा। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान। इन खां पहिरियां जो असां मौसम महिमान तव्हां सां मुतारिफ़ करायूं, उन्हनि खे तव्हां ताईं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत में हिकिड़ो गुलदस्तो पेश करायूं। इन खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधायूं त अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे। सभ खां पहिरियां पाण ज़िक्र कंदा आहियूं मीज़ान कुकिंग ऑयल, मीज़ान बनास्पति ऐं मीज़ान कनोला ऑयल जो। ॾाढो सुठो ऑयल आहे कनोला ऑयल ऐं ख़ासि तौर ते मीज़ान बनास्पति बि पंहिंजो वटि पाण आहे। बनास्पति जी ख़ुशबू पंहिंजी आहे, मज़ो पंहिंजो आहे ऐं कुकिंग ऑयल जो त वरी पंहिंजो ई चस आहे। सो टे शयूं आहिनि मार्केट में, तव्हांखे जेका सुठी लॻे तव्हांजे सिहत जे लाइ। इलाही माण्हू बनास्पति में रधणा कंदा आहिनि, के शयूं बनास्पति में ठाहिणु सुठियूं लॻंदियूं आहिनि माण्हुनि खे। सो बनास्पति मौजूदु आहे ऐं ख़ासि तौर ते वरी हेल्दी बोन्स आहे, कनि पिया इहे ऐं स्ट्रॉन्ग जेको आहे सो करे थो माण्हूअ खे, हॾियूं तव्हांजूं मज़बूत थियनि थियूं। बाक़ी तव्हांखे छा घुरिजे। मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में मुतारिफ़ कराई आहे, पती जी तारीफ़ तव्हां कंदा आहियो ॾाढी सुठी, तव्हां चांहि ठाहे पीती आहे न, हाणे तव्हांखे तजुर्बो थी वियो आहे। बिल्कुलु जी, अल्ट्रा रिच जेको आहे मीज़ान वारनि जी पती तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठी ऐं तमामु सुठी हुनजी चांहि ठहंदी आहे, स्ट्रॉन्ग चांहि ठहंदी आहे जंहिंखे पी करे तव्हांजा सॼी थकावट बि लही वेंदी आहे। जेको तव्हां सॼो ॾींहुं रोज़ो रखंदा आहियो उनजी बि थोरी घणी जेका आहे पूरी थी वेंदी आहे कसर। सो अल्ट्रा रिच पती जेको आहे तव्हां ज़रूरु इस्तेमालु कयो, पंहिंजे सहरी जे वक़्तु बि इस्तेमालु कयो, पंहिंजे इफ़्तारी वक़्तु बि इस्तेमालु कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजे घर कोई महिमान थो अचे त तव्हां अल्ट्रा रिच पती जी चांहि उन्हनि खे पीआरियो त यकीननि तव्हांजी उहे तारीफ़ कंदा, तव्हांजी चांहि जी तारीफ़ कंदा ऐं ॿीहर तव्हांजे घर अचण जी कोशिशि कंदा। त हिते जेको आहे अल्ट्रा रिच पती जी चांहि सही कोला नेक्स्ट उन्हनि जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे। कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन कोल्ड ड्रिंक पी सघंदा, ॾाढी सुठी कोल्ड ड्रिंक आहे इहा। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी, मीज़ान जा इहे प्रोडक्ट तव्हांजे साम्हूं हिन वक़्तु स्क्रीन ते तव्हांखे नज़र आया, इहे वठो वापरायो, इहे सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। उनखां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं करशी जाम श्री जो। करशी जाम श्री, जाम बि आहे त शीरी बि आहे, माना मिठाण बि आहे।
सो करशी जामे श्री ख़ालिस सरकस तयारु थियल ही मशरूब आहे, ख़ालिस जड़ी बूटियूं हिन में विधी वियूं आहिनि ऐं करशी जामे श्री वारनि जो ई इहो चवणु आहे, चवनि था त हिन में पाणीअ जो फुड़ो बि मिलायल आहे। सालनि साल असां इहो करशी जामे श्री जो ज़ाइको वठंदा आया आहियूं ऐं अञा बि वठूं पिया। करशी जामे श्री जो शरबत रूह खे राहत ॾींदो आहे, फ़रत ॾींदो आहे, मज़ेदार शरबत आहे, ॾाढो भलो शरबत आहे। इफ़्तार महिल करशी जामे श्री जो दस्तरख़्वान ते हुजणु लाज़िम थी वियो आहे। अलाए छो, जेकॾहिं करशी जामे श्री न हूंदो आहे त पोइ मज़ो न ईंदो आहे, उहो दिलचस्पी ॼणो त न हूंदी आहे। बहरहाल इफ़्तार त करिणो ई आहे, पर जेकॾहिं सुठो थिए इफ़्तार करशी जामे श्री जो साथ हुजे त बाक़ी छा घुरिजे। करशी जामे श्री सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, तव्हां पी सघो था। इन खां सवाइ असां ज़िक्र कंदा आहियूं 7 अप जो। 7 अप छा ॻाल्हि कजे, 7 अप जी पंहिंजो मुठ पाण आहे। सो 7 अप कोल्ड ड्रिंक ॾाढी ज़बरदस्त कोल्ड ड्रिंक आहे। नीलम तव्हां ॿुधायो त कीअं लॻंदी आहे तव्हांखे? मूंखे त एतिरी सुठी लॻंदी आहे त मां पाण वटि रखी छॾंदी आहियां। ऐं इलाही सुठी आहे 7 अप कोल्ड ड्रिंक। तव्हां कल्ह मां बि ईअं ई कयो, मां बि ईअं ई कयो। 7 अप पंहिंजे अच्छा जो बचंदी न आहे न वरी त इन करे शायदि वरी चयो त मां बि तव्हां वारी हिकु गेम कयां थो त 7 अप खे पाण वटि रखां त 7 अप तव्हां बिल्कुलु परचेस कयो, उनखे पीओ। तमामु सुठी कोल्ड ड्रिंक आहे। तव्हां जेतिरो बि खाओ था, जेतिरी बि तव्हां डाइट करण जी कोशिशि कयो था, त जेकॾहिं तव्हां कुझु बि खाए करे 7 अप कोल्ड ड्रिंक पीओ था त तव्हांजो सॼियूं शयूं जेके बि आहिनि प्रॉपर डाइजेस्ट थींदियूं ऐं तव्हां जेको आहे नेक्स्ट काई शइ सुठे तरीक़े सां खाई 7 अप कोल्ड ड्रिंक ॾाढी ज़बरदस्त आहे। मां त इफ़्तार महिल आख़िर में बि खई वियुसि। अज़हर साहिबु ॾिसे पियो चए त खई हा, मां बि खई हुई। सो माना एतिरी ज़बरदस्त कोल्ड ड्रिंक आहे। 7 अप जी ॿारनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे। ऐं हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां बनात ख़्वान गॾु आहिनि। सो सभ खां पहिरियां मोहम्मद हसन कादरी साहिब असां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाए। ऐं हिन सां गॾो नादिया सोलंगी असांजी भेण, उहा बि असांजे प्रोग्राम शरीक थी आहे। भेण नादिया, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण सां हूअं ई दिलि खे राहत मिले थी, अखियुनि में हिकिड़ी चमक अचे थी, रूह खे राहत सां गॾो गॾु चैन करार जेको आहे असांजो जेको खसियलु आहे, फुरियल आहे, ज़िंदगीअ जी जेका परेशानी आहे उनखां 2-4 मिंट ॼणो त पाण ओझल थी वेंदा आहियूं, पाण ॿिए खाने में दिलि खे वठी वेंदा आहियूं। सो दिलि चवे थी त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ माण्हू। ऐं गुज़ारिश कयां थो नादिया सोलंगीअ खे, असांजी भेण खे, त हू पहिरियां असांजे प्रोग्राम जो आगाज़ उनजे आवाज़ सां थिए। ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। ए नूरे खुदा आकर आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। ए पर्दा नशी दिल के पर्दे में रहा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। मैं कब्र अंधेरी में घबराऊंगी जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका, इमदाद मेरी करने आ जाना मेरे आका।
आका, रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह जरा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। मुजरिम हूँ जहाँ भर की, महशर में भरम रखना, रुसवाए ज़माना हूँ, दामन में छुपा लेना, रुसवाए ज़माना हूँ, दामन में छुपा लेना। मकबूल दुआ मेरी महबूब खुदा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। महबूब इलाही सा कोई न हंसी देखा, ये शान है उनकी के साया भी नहीं देखा, ये शान है उनकी के साया भी नहीं देखा। अल्लाह ने साए को चाहा न जुदा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। चेहरे से ज़िया आई इन चांद सितारों ने, दुख दर्द से शिफा पाई, दुख दर्द के मारों ने इस दर्द से शिफा पाई, दुख दर्द के मारों ने। आता है उन्हें साबिर हर दुख की दवा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदार अता करना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। नादिया दी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सुठो पढ़ियो नातिया कलाम। ऐं हिते नड़ी साई जो वक़्तु थियो आहे, मोटिवेट हूंदा त पोइ वरी रहियल प्रोग्राम जी तरतीब प्रोग्राम खे असां ईअं ई जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मूंखे त इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस थींदो आहे त माण्हू बददुआउनि खां इलाही टिड़ियंदा आहिनि, टिड़ियणु घुरिजे, पर बद अमलनि खां न आहिनि टिड़ियंदा। इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु जी। पंहिंजा अमल जेकॾहिं ठीकु रखनि त पोइ उन्हनि खे छा कंदी का बि बददुआ। बददुआ, न बिल्कुलु। अमल चङा हूंदा, बददुआ केरु ॾींदो? कोई न ॾींदो, सभु दुआ ई ॾींदा। दुआ ई बददुआनि ॾींदा। खां टिड़ियंदा आहियूं, पर बद अमलनि खां न आहियूं टिड़ियंदा। बद अमलनि खां टिड़ियो।
ऐं सुठायूं कयो चङायूं कयो त बहितर आहे सो हाणे पाण खे वरी बहितर इहो थो लॻे त पाण मीज़ान जे किचन में निहार कयूं वञूं छो जो असांजी जेका इफ़्तारी जो टाइम थींदो आहे उन लाइ जेके ख़ूबसूरत शयूं पचंदियूं आहिनि उहे बि तव्हांखे असां ॿुधाईंदा आहियूं सो मीज़ान जे किचन में असां सां गॾु अदी बासमा मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह ठीक तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक मीज़ान जे किचन में तव्हांखे भली कार चऊं था ऐं माशाल्लाह तमामु सुठा पिया लॻो था छा पचाइण वारा आहियो अॼु तव्हां मीज़ान जे किचन में अॼु असां मीज़ान जे किचन में बारबेक्यू सैंडविचिस था ठाहियूं वाह वाह जेका ॾाढी सुठी रेसिपी आहे ऐं जेके क्लब सैंडविचिस हूंदा आहिनि हे बारबेक्यू सैंडविचिस आहिनि वाह जी वाह ऐं मीज़ान कुकिंग ऑयल में ठहंदासीं हा। त पोइ हिन जे लाइ असांखे जेका शयूं खपेनि हो खपेनि मतिलबु चिकन खपे ठीक आहे क्यूब्स में वठण हिन खे हाणे मां नंढा कंदमि नंढा कंदा ठीकु आहे ब्रेड खपे सैंडविच वारा जेका स्लाइस हूंदा आहिनि हा, हू खपनि ठीकु आहे। टमाटा खपनि हे कटियल आहिनि मायोनीस खपे ऐं चीज़ आहे मूं वटि पनीर जेका हूंदी आहे बसर आहिनि ऐं सलाद जा जेका पत्ता हूंदा आहिनि हे सर्विंग जे लाइ ठीकु आहे खीरा आहिनि ऐं जेका हिन जी जेका चिकन जी में बारबेक्यू जी जेका मैरिनेशन थींदी हो आहे तिखो मसालो जेको हूंदो वाह आहे जी उहो वठो ऐं हे अदरक जेको थूम जो पेस्ट आहे कारा मिर्च आहिनि ठीकु ऐं मूं वटि वरितो आहे सिरको सिरको ऐं चिकन पाउडर बसि हिन में लूणु मां नाहे विझंदमि छो त जेको तिखो मसालो हिन में ऑलरेडी जेका आहे लूणु हूंदो आहे ऐं जेका चिकन पाउडर हुन में बि हूंदो आहे ठीकु पोइ तेज़ थी वेंदो फ्लेवर ठीकु आहे सो अॼु की जेका डिश तमामु बहितरीनु पचण वारी सो तव्हां हाणे ईंदा रहंदासीं अरे त हाणे छा था कयो छा था पचायो कंहिंखे मिक्स था कयो ऐं कीअं हुन में तव्हां ऐड था कयो उहो सभु तव्हां असां पुछंदासीं डिस्टर्ब कंदासीं तव्हांखे असां सो रेडी रहिजो तव्हां त बासमा खान खां पुछा कंदो मां बि तव्हां खां पुछा कयां थो त ईद वेझो अची वई आहे अॼु ख़ैरनि सां अॼु 17 रोज़ो थोरी देरि में इफ़्तार कंदासीं तव्हांजी छा तयारी आहे कपिड़ा लटा के शूज़ वग़ैरह वरिता अथव न वरिता अथव अञा मां ड्रेसिस त वठी छॾिया आहिनि पर मूंखे सम्झ नथो अचे त मां पंहिंजो हील्स किथां वठां हील्स जे लाइ सवलो तरीक़ो आहे मूं वटि मां तव्हांखे ॿुधायो तव्हां स्टाइलो जो को बि आउटलेट विज़िट कयो ऐं उतां तव्हांखे पंहिंजी पसंदि जा हील्स मिली वेंदा उते तव्हांखे खुसा मिली वेंदा उते तव्हांखे सैंडल्स मिली वेंदा कोल्हापुरी स्टाइल वारो सैंडल बि तव्हांखे मिली वेंदो बाक़ी तव्हांखे छा अच्छा हा मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे इलाही तारीफ़ पई करे स्टाइलो जी मां चयो स्टाइलो में ईच एंड एवरीथिंग तव्हांखे मिली वेंदो तव्हां जेको शॉपिंग करणु वेंदा आहियो ऐं तव्हां हेॾे होॾे आउटलेट्स में घुमंदा आहियो सो तव्हांजो टाइम बि बची वेंदो तव्हां कंहिं स्टाइलो जी आउटलेट में हलिया वञो उते तव्हांखे हर शइ मिलंदी लाइक ड्रेस मिलंदो परफ्यूम्स मिलंदा बॉडी मिस्ट मिलंदा तव्हांखे हील्स मिलंदियूं स्लीपर्स हाणे त मिलंदियूं सलवार कमीस बि तव्हांखे मिलंदी हाणे तव्हांखे परफ्यूम बि ॾाढा सुठा मिलंदा ऐं ॿियूं ख़ासि डिज़ाइनूं ट्रेडिशनल जेको लुक आहे उहो सैंडल्स जो हुजे बैग्स जो हुजे या कपिड़नि जो हुजे उहे तव्हांखे समूरी शयूं स्टाइलो वटि मिली वेंदियूं स्टाइलो जा 70 खां वधीक शहरनि में 150 खां वधीक आउटलेट्स आहिनि 70 सिटीज़ जे अंदरि ऐं हाणे त ईद ते हुननि ॾाढो सुठो हिकिड़ो मतिलबु ईद कलेक्शन जेका कढी आहे उन जा 2 नाम रखिया अथऊं हिकिड़ो त रंगे ईद ऐं ॿियो वरी नालो बि ॾाढो सुठो आहे हुस्न ईद वाह जी वाह ज़बरदस्त सो इहो मेल ऐं फीमेल्स जो आहे रंगे ईद मुंहिंजे ख़्याल में छोकिरियुनि जो आहे ऐं हुस्न ईद मुंहिंजे ख़्याल में मर्दनि जो आहे तव्हां वञो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी छा आहे जॻह ॿी इन्हनि जी जेका सभिनीनि खां वधीक सुठी शइ आहे छो जो गर्मियूं थियूं हलनि रमज़ान था हलनि ऐं टाइम माण्हुनि वटि शॉर्ट हूंदो आहे सो हेॾे हेॾे दुकाननि ते मायूं वेंदियूं आहिनि किथां चप्पल वठी किथां ड्रेस वरितो किथां परफ्यूम वरितो सो तव्हां स्टाइलो वटि वेंदो तव्हांखे ईच एंड एवरीथिंग उतां ईद जे लाइ मिली सघे थो तव्हांखे कंहिं बि दुकान ते वञण जी ज़रूरत ई न आहे उतां तव्हां सभु कुझु वठी अचो हिकु छोकिरी जे इस्तेमाल जूं त मूंखे लॻे थो हर शइ उते मौजूदु आहिनि बसि मूंखे हील्स जी कंफर्मेशन न हुई त तव्हां मूंखे मिलंदियूं न मिलंदियूं पर थैंक यू सो मच स्क्रीन ते बि तव्हां ॾिसंदा हूंदो नाज़रीन बि ॾिसंदा हूंदा तव्हां त साम्हूं ॾिसो था पिया हील्स वारियूं बिल्कुलु अच्छा मां तव्हां खां पुछियूं त इहे कंहिंजूं हील्स आहिनि तव्हां मूंखे न पिया ॿुधायो सो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त इहे स्टाइलो जूं आहिनि बल्कि तव्हां हाणे हिते असां खां परचेस करे सघो था बिल्कुलु परचेस न मां ईअं खणंदमि सॼो स्टाइलो वारनि जा आउटलेट्स मुख़्तलिफ़ शहरनि में 70 खां वधीक सिटीज़ में 150 खां वधीक आउटलेट्स आहिनि पाकिस्तान जो सभ खां वॾो फीमेल फैशन जो स्टाइल आहे स्टाइलो सो स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त स्टाइलो खे जॉइन कयो उते वञो ऐं पंहिंजी पंहिंजी पसंदि जूं शयूं तव्हां ख़रीद कयो ऐं जेकॾहिं तव्हां कोरोना जी कोविड जी सूरत हाल आहे त पाण ॿियो बि ॾिसो ॾेई छॾियूं त जेकॾहिं तव्हां आउटलेट को विज़िट नथा करे सघो त उन्हनि जी हिकिड़ी वेबसाइट बि आहे उहा वेबसाइट बि आउं तव्हांखे ॿुधायां थो वेबसाइट जो तव्हां वञी सर्च कंदव www.stylopk.com www.stylopk.com तव्हां हिते वेंदव त कंप्लीट जेको आहे सो ईद जा जेके लुक्स आहिनि उहे तव्हां ॾिसी सघंदव स्टाइलो डेफिनेटली द वन स्टॉप शॉप ऑफ ईद शॉपिंग माना तव्हांखे किथे वञण जी पोइ ज़रूरत न आहे हिकिड़ो ई स्टॉप आहे हिकिड़ो ई ब्रेक तव्हांजो लॻंदो उते तव्हांखे इहे समूरियूं शयूं मिली वेंदियूं ईद कलेक्शन मिली वेंदी तव्हांखे हुस्न ईद ऐं लेटेस्ट तव्हांखे हर शइ मिलंदी अक्सर ईअं थींदो आहे त असांखे लेटेस्ट शयूं न मिली सघंदियूं आहिनि असां ॻोल्हंदा रहंदा हूंदियूं आहिनि पर मिलंदियूं न आहिनि सो उते तव्हांखे वञण सां ई हर शइ लेटेस्ट नज़र ईंदी चाहे उहो कपिड़ा हुजनि चाहे उहो हील्स हुजनि चाहे बैग्स हुजनि चाहे परफ्यूम्स हुजनि चाहे काई बि मेल्स जूं बि इलाही शयूं उते आहिनि सो तव्हां जेको आहे यकीनन उते वञिजो ऐं तव्हां विज़िट कयो ऐं उन खां पोइ तव्हां
असांखे ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो स्टाइलो, यकीन तव्हांखे मज़ो बल्कि ईंदो, आउं सुठो चवंदुसि लॻंदो। त ईद जी सुपर डुपर ऑफर आहे, तव्हां स्टाइलो विज़िट कयो ऐं उतां पंहिंजूं पसंदि जूं शयूं ख़रीद करे अचो। ख़ासि तौर ते असांजूं वधियूं भेनरूं जेके ॾिसनि पियूं, जेकी फैशन सां दिलचस्पी रखनि थियूं, उहे चवनि पियूं त को ट्रेडिशनल लुक हुजे त पोइ उहो तव्हांखे स्टाइलो वटां मिली वेंदो, स्टाइलो वञो ऐं स्टाइल सां पोइ वरी मोटी अचो। हाँ, ॿई लुक्स हुते मौजूद आहिनि, ट्रेडिशनल बि त वेस्टर्न बि, सही। ईस्टर्न बि, सभु कुझु तव्हांखे मिली सही, वेंदो। सही। सो असांजे शॉपिंग जो जेको असांजो अॼु आहे त असां छा माइंड ठाहियो, शॉपिंग असां किथां कंदासीं, सो असां स्टाइलो था कंदासीं। तव्हांखे बि जेकॾहिं पंहिंजी ख़ूबसूरत शॉपिंग करणी आहे त तव्हां स्टाइलो जी आउटलेट ते वाह वञो। वाह, हाणे स्टाइलो खे स्टाइल सां तव्हां ॿुधाए छॾियो। सो हिन वक़्तु दिलि चवे थी त प्रोग्राम सलाम रमज़ान आहे त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सादत माणियूं बेशक, ऐं उमे मां शहज़ाद बि असां सां गॾु आहे, असांजी भेण, उन बि असांखे जॉइन कयो आहे, उनजी वॾी महिरबानी। सो दिलि चवे थी त उनखे ई पहिरियां ॿुधूं। भेण खे? असांजो दोस्त आहे मोहम्मद हसन अली कादरी, उहो थोरो अञा इंतज़ार करे भले। इंतज़ार करे, इंतज़ार जो सब्र ॿिठो हूंदो आहे। सो तव्हांजी जी चॉइस उम्मे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। बरसता नहीं देख कर अब्रे रहमत, बरसता नहीं देख कर अब्रे रहमत, बदों पर भी बरसा दे बरसाने वाले, बदों पर भी बरसा दे बरसाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले। तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। सुभान अल्लाह जी, ॾाढो माशाल्लाह। सुहिणो नाते कलाम ॿुधण जी सादत माणीसीं, उमे मां जो आवाज़ अंदाज़ खूबसूरत अंदाज़, माशाल्लाह, बिल्कुलु जी, माशाल्लाह, ईअं न? ईअं ई आहे। सो हाणे तव्हां ईद दिल शादी चए त मोहम्मद हसन अली कादरी साहिब खे ॿुधूं भला। बिल्कुलु, ये नातिया जेका रौनक आहे असांजी इहा जारी सारी रहे। सो माशाल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह क्या। बस से हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा की बारगाह में मनक़बत के शार पेश कर रहा हूँ, समाअत फरमाएं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इल्म में सबसे जुदा है सैयदा आयशा, इल्म में सबसे जुदा है सैयदा आयशा, इल्म में सबसे जुदा है सैयदा आयशा,
مصطفیٰ کی پیاری زوجہ سیدہ عائشہ، مصطفیٰ کی پیاری زوجہ سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں، آپ کی پاکی پہ اتری ہیں 18 آیتیں، آپ کی پاکی پہ اتری ہیں 18 آیتیں، یہ گواہی یہ خدا ہے سیدہ عائشہ، یہ گواہی یہ خدا ہے سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں، اور عائشہ کا حجر انور روضہ سرکار ہے، یہ محبت کا صلہ ہے سیدہ عائشہ، یہ محبت کا صلہ ہے سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں سیدہ عائشہ، اور آپ کی تصویر لے کر آئے جب روح الامین، آپ کی تصویر لے کر آئے جب روح الامین، زوجہ شاہ نبی ہیں سیدہ عائشہ، زوجہ شاہ نبی ہیں سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں سیدہ عائشہ، اور مصطفیٰ نے جان دے کر، مصطفیٰ نے جان دی جب سر اٹھا ان کی گود میں، یہ تو اعزاز خدا ہے سیدہ عائشہ، مصطفیٰ کی پیاری زوجہ سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں سیدہ عائشہ، اور عظمتیں سی اجاگر عرش پر نعرے لگے، عظمتیں سی اجاگر عرش پر نعرے لگے، طیبار طاہراں ہیں سیدہ عائشہ، طیبار طاہراں ہیں سیدہ عائشہ، علم میں سب سے جدا ہیں سیدہ عائشہ، مصطفیٰ کی پیاری زوجہ
सैयदा माइशा। सुभान अल्लाह माशाल्लाह। हाणे रेडी साईं जो वक़्तु थियो आहे। बिल्कुल जी, इंशाल्लाह प्रोग्राम खे ईअं ई जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो तव्हां सभिनी जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असां सां जुड़ियल आहियो। ऐं हिन में तव्हांखे इहो ॿुधायूं त असां हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में सहकार कंहिं कयो आहे। सभ खां पहिरियां ज़िक्र कयां थो मिचल्स वारनि जो। मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड, मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा जेके असां सां ताउन फरमाइनि था। उन खां पोइ पाण GFC जो ज़िक्र कंदा आहियूं। बिल्कुलु, GFC जा फैन्स तमामु सुठा आहिनि ऐं गर्मियुनि में जेको आहे तव्हां GFC वारनि जा फैन परचेस कयो ऐं ज़िंदगी आसान बणायो। सही सही। GFC खां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था लाइफ बॉय जो। लाइफ बॉय कोविड जी सूरत हाल आहे त हथ तव्हांजा साफ़ रहणु घुरिजनि ऐं हथनि खे साफ़ करण जे लाइ लाइफ बॉय जो अची वियो आहे मार्केट में हैंड वॉश, जेको 99.9 जम्स जी प्रोटेक्शन करे थो, जम्स खे ख़तमु करे थो। तव्हां ही वठी सघो था, हैंड वॉश पंहिंजे घर में यूज़ करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां ॿाहिरि आहियो, सफ़र में आहियो, किथे पाणी तव्हांखे नथो मिले त पोइ तव्हां ही बि वठी सघो हैंड था। सैनिटाइज़र यूज़ करे सघो था। लाइफ बॉय वारनि जो तमामु सुठो सैनिटाइज़र आहे। काफ़ी माण्हुनि खां इन जी जेका फ्रेगनेंसिस हूंदियूं आहिनि, जेके सैनिटाइज़र जूं उन्हनि खां एलर्जी हूंदी आहे। सो इन जी तमामु सुठी, तमामु सॉफ्ट फ्रेगनेंस आहे। तव्हां जेको आहे लाइफ बॉय वारनि जो हे सैनिटाइज़र यूज़ कयो ऐं तव्हांजा जर्म्स बि क्लियर आउट थींदा ऐं तव्हांजी सिहत बि सुठी रहंदी ऐं तव्हां हर बीमारी खां परे रहंदव। सही सही। लाइफ बॉय वठो ऐं एहतियात इंतिहाई लाज़मी आहे। कोविड जी सूरत हाल में ख़ासि तौर ते लाइफ बॉय तव्हांजो साथ निभाईंदो। इन खां सवाइ कुकिंग ऑयल जो ज़िक्र कंदा आहियूं त पोइ हिकिड़ो नालो अहिड़ो बि ईंदो आहे जंहिंसां दिलि सुड़ायल हूंदी आहे, दिलि ॻंढियल हूंदी आहे ऐं उनजे नक्शे में बि दिलि आहे। उन कुकिंग ऑयल जी हबीब कुकिंग बिल्कुलु ऑयल। जी, हबीब कुकिंग ऑयल तमामु बहितरीनु सुठो ऑयल आहे। तव्हां हुनखे यकीनन पंहिंजे घर में यूज़ कयो, पराठनि में, बोड़ मानी जेको तव्हां पचायो था। सो हबीब कुकिंग ऑयल तमामु सुठो ऑयल आहे, ज़रूरु परचेस कयो। सही। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था क्विज़ वारनि जो। क्विज़ वारा फरमाइनि था त ट्रूली टेस्टफुली क्विज़ वारनि जो शरबत ॾाढो सुठो आहे। ॻाढ़ो शरबत बि आहे हिननि जो ऐं नीरे रंग जो बि शरबत आहे, साए रंग जो साए रंग जो शरबत बि आहे। सो ॻाढ़ो ऐं साओ शरबत तव्हां पी सघो था। उन खां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था लज़ीज़ा वारनि जो। लज़ीज़ा खीर मिक्स, ऐं जेकॾहिं तव्हां इफ़्तार में कुझु शयूं मिक्स खाओ था उन खां पोइ लज़ीज़ा खीर मिक्स बि हुन में विझणु घुरिजे। ॾाढो सुठो आहे, ज़ाइक़ेदार ठहंदो आहे। मिठो खाइणो बि सुनत आहे, मिठो खाओ, ज़िंदगीअ खे भरपूर इंजॉय कयो। उन खां पोइ पाण वरी ज़िक्र कयूं था मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे किचन में त वेठी आहे अदी बासमा ऐं उन्हनि ॾे बीतासीं छो जो उन्हनि जी जेका अॼोकी डिश आहे। मां चाहींदमि त व्यूअर्स खे वञो कोन था, सिर्फ़ु पुछा था कयूं अदी किथे कमु पहुतो? अदी किथे कमु पहुतो आहे तव्हांजो? अभी हाणे जेका आहिनि मां जेका पटाटा फ्राई थी कयां मीज़ान कुकिंग ऑयल में, तव्हां ॾिसी रहिया हूंदा स्क्रीन ते। ऐं जेका आहे मां चिकन जेका आहे रेडी करे छॾी आहे। सही सही। अच्छा, मैरिनेट करे रेडी। सही सही। हाणे हिन में हिन जॾहिं मां हिनखे पचाए छॾींदमि मीज़ान कुकिंग ऑयल में हिनखे फ्राई कयो आहे। हाणे हिन महिल मां हिन में जेका आहे टोमेटो केचप विझी। इहो तव्हां बि ईअं ॾिसो था तव्हां कीअं था कयो। असां हेॾे तव्हां ॾे दीद तव्हां ॾिया। सही। ठीकु आहे भेण। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सात माण्हुनि जे लाइ अॼु असां गॾु अब्दुर रहमान ऐं अब्दुर रहीम ॿ नौजवान छोकिरा वेठा आहिनि। सो इन्हनि खे भलीकार बि चऊं था ऐं गुज़ारिश कयां थो सभ खां पहिरियों अब्दुर रहमान खे त हू नात हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ थो माणे। जी बिस्मिल्लाह। बल्कि ॿई गॾु पढ़ंदा। ओके। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जिसको जो कुछ भी मिला आपके दरवाजे से, जिसको जो कुछ भी मिला आपके दरवाजे से, खूब देता है खुदा आपके दरवाजे से, खूब देता है खुदा आपके दरवाजे से। अब आए हैं यहाँ रहमत आलम बन कर, आप आए हैं
सबका होता है भला आपके दरवाजे से, सबका होता है भला आपके दरवाजे से, खूब देता है खुदा आपके दरवाजे से। सारी दुनिया में कोई एक दिखा दो मुझको, सारी दुनिया में कोई एक दिखा दो मुझको, जिसको कुछ भी न मिला आपके दरवाजे से, जिसको कुछ भी न मिला आपके दरवाजे से, खूब देता है खुदा आपके दरवाजे से। मेरी इस बात की ताईद करेंगे आदम, मेरी इस बात की ताईद करेंगे आदम, माफ होती है खता आपके दरवाजे से, माफ होती है खता आपके दरवाजे से, खूब देता है खुदा आपके दरवाजे से। आज तक जो दर सरकार पे आया शबी, आज तक जो दर सरकार पे आया शबी, कोई खाली न गया आपके दरवाजे से, कोई खाली न गया आपके दरवाजे से, जिसको जो कुछ भी मिला आपके दरवाजे से। सुभान अल्लाह। बेशक इहो ई दरवाज़ो आहे जिते सभिनी खे मिलियो आहे। इन नातिय कलाम हिकु बंदि ॾाढो ज़बरदस्त हुयो त अहिड़ो को दुनिया में माण्हू ॾेखारियो जंहिंखे कुझु बि न मिलियो हुजे, वाह, माना इन्हनि जे दरवाज़े मां हर शइ मिले थी न। बिल्कुलु जी, हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे न, हुनखे अलाह साईं पत्थर में बि रिस्क ॾींदो आहे। नंढा नंढा हर इंसान खे अलाह पाक सभु कुझु ॾिनो आहे। सही सही। सो सब्र रखणु खपे। असां त हिन जे करे चवंदा आहियूं त जॾहिं बि का ॻाल्हि अहिड़ी थी वञे त पंहिंजे रब करीम सां ॻाल्हाईंदा कयो। उन सां ॻाल्हाइण में जेको सुकून आहे न, दोस्तनि यारनि सां ॻाल्हाइण में एॾो सुकून तव्हांखे न मिलंदो। उनखे दिलि खोले करे तव्हां ॿुधाए सघो था पंहिंजे दिलि जो अहवाल, ऐं वॾो मज़ो आहे, वॾो सुकून आहे, वॾो मज़ो आहे। सची ॻाल्हि इहा आहे। नंढड़ी साईअ जो वक़्तु बि थियो आहे। बिल्कुलु जी, प्रोग्राम खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी आहे। तव्हां असां सां जुड़ियल हूंदा आहियो। आफ़ियर बि असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिलेक्शन पे कईसीं, ऐं हींअर वरी थोरी देरि में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सही हिन लम्हे असां तव्हांखे इहो था ॿुधायूं त असांजे प्रोग्राम में ताउन कंहिं फरमायो आहे। असां सभ खां पहिरियां ज़िक्र कयूं था ओरिएंट वारनि जो। ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। ओरिएंट जी फ्रिज तव्हां ॾिठी हूंदी, उन्हनि जी AC तव्हां ॾिठी हूंदी, पाइदार ऐं गारंटी वारी शइ आहे। सो ओरिएंट वारनि जा लख थोरा। उन खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं सूफ़ी वारनि जो। सूफ़ी नाम है एतमाद का। तव्हांखे ख़बर पइजी वई आहे, इन जो मतिलबु आहे त हाणे वाक़ई एतमाद करे सघिजे थो। सो उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था मुगलिया फूड बस्तीअ जो। सो मुगलिया फूड बस्ती, क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ, इन्हनि जो स्लोगन बि आहे। ऐं मुगलिया फूड बस्ती जा बि असीं थोराइता आहियूं।
ॾाढी सुठी टेस्ट वारी या फूड बस्ती आहे, निमको ॾाढो सुठो हूंदो आहे सुठा हूंदा आहिनि हिन हिन जो। सो जा। क्वालिटी वारी ॻाल्हि आहे, फूड बस्ती वारनि जी वॾी महिरबानी जिन सां ताउन फरमायो आहे। उन खां पोइ टैंग वारनि जो ज़िक्र कंदासीं असां। टैंग ॾाढो सुठो मशरूब आहे ऐं ॻोठनि में टैंग घणो माण्हू यूज़ कंदा आहिनि, हिते शहरनि में पाण कनि पिया। टैंग जग में जॾहिं रखियलु हूंदो आहे त आथत थींदी आहे, त हाणे इफ़्तार जो वक़्तु आहे, सो थोरी देरि में असां पंहिंजी उञ उझाईंदासीं। टैंग वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था रीगल फ्रूट फार्म जो। बिल्कुलु जी, माशाल्लाह तमामु सुठा जूसिस, तमामु सुठा फ्लेवर्स हिननि जा, ऐं जॾहिं असां पीअंदा आहियूं त एनर्जी असांजी डबल थी वेंदी आहे। सो रीगल फ्रूट फार्म वारनि जा जूसिस तव्हां ज़रूरु परचेस कयो। हर फ्लेवर में तव्हांखे मिलंदा, एप्पल में मिलंदा, मैंगो में मिलंदा ऐं पाइनएप्पल में मिलंदा। सो ॿियो बि जेकॾहिं तव्हां फ्रूट चाहियो था इन जूस में त तव्हां परचेस करे सघो था। तमामु बहितरीनु जूसिस आहिनि हिननि जा ऐं असां हर इफ़्तार में हिननि खे शामिलु कंदा आहियूं। पाण सां गॾु तव्हां पाण सां गॾु हिननि खे शामिलु कयो ऐं तव्हां पंहिंजी इफ़्तारी खे अञा ख़ूबसूरत बनायो। असांजे इफ़्तार जी ज़ख़्वान में ख़ासि तौर ते इफ़्तार जी रौनकुनि में इज़ाफ़ो करण जे लाइ रीगल फ्रूट फार्म जा जूसिस पयल हूंदा आहिनि। न सिर्फ़ु पयल हूंदा आहिनि पर असां उहे पीअंदा बि आहियूं, पीअंदा आहियूं ऐं मज़ो वठंदा आहियूं इफ़्तार जो। सो इफ़्तार जे मज़े खे ॿीणो करण जे लाइ तव्हां रीगल फ्रूट फार्म जा जूसिस पी सघो था। हाणे असां किचन में था हलूं, अदी वासमा मीज़ान जे किचन में मौजूदु आहे ऐं अदी वासमा जो कमु किथे पहुतो इहो पुछा करे वठूंसि भला। बिल्कुलु जी, माशाल्लाह तमामु सुठा क्लब सैंडविच टाइप पर हिननि बारबेक्यू सैंडविचिस ठाहिया आहिनि ऐं हुन जो फाइनल लुक तव्हां ॾिसी रहिया हूंदो, माशाल्लाह तमामु बहितरीनु। सो हाणे फाइनल तव्हां ॿुधायो त छा छा महिनत हिन में थी आहे? घणी महिनत। अच्छा जेका आहे असां जेका आहे सैंडविच जेका ब्रेड हूंदी आहे हू वरिती हुई ऐं चिकन हुया क्यूब्स में तव्हां हुनखे कटे छॾियो। पोइ हुन में जेका मसाला जात हुआ, चिकन पाउडर हुओ, कारो मिर्च हुआ ऐं जेका तिखो मसालो मां वरितो हुयो। तिखे मसाले में तव्हांखे लूणु विझण जी का बि ज़रूरत आहे, छो त हुन में ऑलरेडी लूणु जेको हूंदो आहे ऐं सिरको मां हुन में विझी करे हुनखे मिक्सिंग करे जेका आहे थूम जो जेको हूंदो आहे पंहिंजो पेस्ट हूंदो आहे उहो विझी करे हुनखे मैरिनेट करे रखियो। तव्हांखे हुनखे कम से कम बि जेका आहे न 10 या 15 मिंटनि जे लाइ मैरिनेट करिणो आहे। पोइ हुनखे असां मीज़ान कुकिंग ऑयल में जेका थोरो फ्राई कयो। जॾहिं उहो रेडी थी वियो पोइ हुन में मां जेको टोमेटो केचप ऐं मयोनीज़ हुयो हुनखे विझी करे हुनखे मिक्सचर ठाहे छॾियो। हे तव्हां ॾिसी रहो, हे ॾिसो, ठीकु आहे। पोइ जस्ट ब्रेड वरिता आहिनि, हुन में मयोनीज़ असेंबल कयो आहे ऐं सलाद जा पत्ता हणिया आहिनि। बेदो ठाहियो हुयो मां ऑमलेट करे ठाहियो हुयो, हो हुनखे लॻाए छॾियो। हे ॾिसो कलरफुल नज़र था अचनि। पोइ खीरो हुयो, बसर हुयो, टमाटा हुआ, हुननि जी लेयर्स ॾिनियूं आहिनि ऐं सेकेंड लेयर में जेका चिकन आहे उहो लॻाए पोइ चीज़ हुई, पनीर जेका हूंदी आहे हुनखे हणी पोइ वरी बंदि कयो सैंडविच खे ऐं थोरो सेकी छॾियो। सेके छॾियो ऐं बसि कटिंग करे तव्हां सां जे साम्हूं आहे। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु इफ़्तारी जी ॾाढो सुठो आयो आहे माशाल्लाह। अदी वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे बुख वधी वई। तमामु सुठो इहो जेको आहे डिश आहे इफ़्तारी जी, तव्हां सभु पंहिंजे घर में ट्राई कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे नथो हींअर बि तव्हांजे रेसिपी माइंड में न आहे त यूट्यूब ते वञी करे ॿीहर रिपीट में प्रोग्राम ॾिसी सघो था ऐं तव्हांखे सॼी रेसिपी मिली वेंदी। सो ज़रूरु ट्राई कयो हिनखे। पर हबीब कुकिंग ऑयल में इन जो ज़िक्र बि मीज़ान कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त आहे। सो हिकिड़ो भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधायूं त स्टाइलो मार्केट में जेकॾहिं तव्हां वञो था त स्टाइलो जो को बि आउटलेट विज़िट कयो, स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारण जो। स्टाइल जेको स्टाइलो सभ खां वधीक मतिलबु फीमेल फैशन में तमामु अॻुभरो आहे ऐं इन जा 70 खां वधीक शहरनि में 150 खां वधीक आउटलेट्स आहिनि। हाणे त ॾाढियूं सुठियूं हील्स वारियूं 150 हिननि जा आउटलेट्स आहिनि 70 सिटीज़ में। 70 सिटी में हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई। सो बहरहाल ॾाढा सुठा जेकॾहिं सैंडल वठणु चाहियो था हील वारा ऐं ख़ासि तौर ते ईअं खणी चऊं त कोलापुरीज़ ऐं खुसा जेकॾहिं वठणु चाहियो था त उहे बि उते मौजूदु आहिनि। न सिर्फ़ु इहे शयूं, परफ्यूम, हैंड बैग्स ऐं तमामु घणियूं शयूं। हिननि त हिकिड़ो ॾाढो सुठो पैकेज ॾिनो आहे ईद कलेक्शन जो, उन में उनजो नालो आहे रंगे ईद ऐं गॾोगॾु हुस्न ईद। सलवार कमीज़ तव्हां वठी सघो था ऐं खोड़ सारियूं शयूं। मतिलबु हीअ हिते इन जी आउटलेट ते वञी करे तव्हां स्टॉप कयो, स्टॉप करे छॾियो ऐं उन खां पोइ सिधो पंहिंजे घर हलिया वञो। सही स्टाइलो वारनि जी वॾी महिरबानी ताउन फरमायो आहे। सो हिन लम्हे असां सां ख़ूबसूरत नात ख़्वान बि मौजूदु आहिनि, सुठा आवाज़ रखंदड़ भलीकार चऊं था। 2 असां वटि शख़्सियतूं आहिनि। सभ खां पहिरियां आलमगीर सोलंकी साहिब खे भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु आमना ख़ुर्शीद बि असां सां गॾु आहे, उन्हनि खे वेलकम चऊं था ऐं असां स्टार्ट वठूं था प्रोग्राम जे आख़िरी ब्रेक जो। आलमगीर सोलंकी साहिब खे गुज़ारिश कयूं था त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत हाणे। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी। सहारा बे सहारों का नबी मुरसल हमारा है। सहारा बे सहारों का
नबी मुरसल हमारा है। बनी किस्मत उसी की है, बनी किस्मत उसी की है, इसे जिसने पुकारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। कहाँ जाएं भला नौकर मदीना गर न जाएं तो, कहाँ जाएं भला नौकर मदीना गर न जाएं तो, सुकून मिलता सभी को है, सुकून मिलता सभी को है, वही सागर किनारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। अच्छी किस्मत हमारी है, हमें परवाह नहीं किसकी, अच्छी किस्मत हमारी है, हमें परवाह नहीं किसकी, करे किस्मत सदा रोशन, करे किस्मत सदा रोशन, वही आकाश सितारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। खुदा ने आसमां से भी बड़ी रहमत हमें बख्शी, खुदा ने आसमानों से बड़ी रहमत हमें बख्शी, उसे तबलीग की खातिर, उसे तबलीग की खातिर, ज़मीं पे जो तारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। कहा सुल्तान सच तूने, नबी अपना सदा सब कुछ, कहा सुल्तान सच तूने, नबी अपना सदा सब कुछ, सुनो यारो हमारा तो, सुनो यारो हमारा तो, इसके सिवा न चारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। बनी किस्मत उसी की है, बनी किस्मत उसी की है, इसे जिसने पुकारा है सहारा बे सहारों का, नबी मुरसल हमारा है। माशाल्लाह साईं जज़ाकल्ला, वॾी महिरबानी अदा आलमगीर सोलंकी साहिब तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो प्रोग्राम जी हाणे मोकिलाणी कयूं त उन खां पोइ आमना ख़ुर्शीद जे आवाज़ में नात कलाम ॿुधूं। बिल्कुलु बिल्कुलु, इंशाल्लाह वरी सुभाणे हाज़िर थींदासीं नए महिमाननि ऐं नए प्रोग्राम सां गॾु। तेसिताईं पंहिंजी इबादत पंहिंजा रोज़ा जारी सारी रहो। इंशाल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं। पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी फैमिली जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त, इरशाद मूंखे बि ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ ऐं आख़िरी कलाम ॿुधंदासीं तव्हां सभिनीनि जे नाम जी आमना। इफ्तार के लम्हात हैं और दुआ की कबूलियत के लम्हात भी हैं, तो उसी के हवाले से कलाम पेश कर रही हूँ कि झोली को मेरी तेरे सिवा कौन भरेगा, गर तुम न करोगे तो करम कौन करेगा। और हुजूर गुनचाए उम्मीद
अब तो खिल जाए तुम्हारे दर की गदा हूँ, भीख मिल जाए मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के। गुनाहगारों कभी कर दे भला सदक़े मोहम्मद के, गुनाहगारों कभी कर दे भला सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के। और तेरे दर पर न दस्तक दूं तो फिर किस दर पे दस्तक दूं, तेरे दर पर न दस्तक दूं तो फिर किस दर पे दस्तक दूं, मेरे मौला मेरी सुन ले दुआ सदक़े मोहम्मद के, सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के। और मेरी आँखें चमक जाएं, मेरे दिल में उजाला हो, मेरी आँखें चमक जाएं, मेरे दिल में उजाला हो, मेरे मौला हरम अपना दिखा सदक़े मोहम्मद के, सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के। गुनाहगारों कभी कर दे भला सदक़े मोहम्मद के, गुनाहगारों कभी कर दे भला सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के, मेरी झोली को भर दे ए खुदा सदक़े मोहम्मद के। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।